अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु खिरखिरे सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जाते बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। मुंहिंजा प्यारा भाइरो, अॼु असां सिखंदासीं त पंहिंजी जेका आहे वीडियो में म्यूज़िक कीअं ऐड कयो वेंदो आहे, माना म्यूज़िक कीअं लॻायो वेंदो आहे। तव्हांखे सेखारियूं था हिन वीडियो में, मुकमल तव्हां ॾिसिजो। इंशाअल्लाह हिन मां तव्हांखे ॾाढी मदद मिलंदी। तव्हांखे माना सेखारींदासीं त म्यूज़िक माना कीअं ऐड थींदो आहे। पंहिंजी जेका आहे वीडियो जेका असां एडिटिंग कयूं था उन में म्यूज़िक पंहिंजो कीअं ऐड कयूं। सभ खां पहिरियों असांखे अचिणो आहे काइंड मास्टर में। तव्हां वटि जेको काइंड मास्टर हूंदो तव्हां हिनखे ओके कजो। जीअं तव्हां ओके कंदो तव्हांखे इंटरफेयर हीअं नज़र ईंदो काइंड मास्टर जो। पोइ असां ईंदासीं क्रिएट, तव्हांखे नज़र ईंदो हिते ऑप्शन लिखियलु आहे क्रिएट नाउ। असां हिनखे ओके कंदासीं। असां जीअं हिनखे ओके कंदासीं सभ खां पहिरियों असां हिते हिकिड़ी वीडियो खणंदासीं पंहिंजी। असांखे हीअ सिलेक्ट करणी पवंदी, हितां और पासो जेको आहे हीअ असांखे सिलेक्ट करणो पवंदो। असांजी वीडियो यूट्यूब जी जेका आहे हिन ते ठहंदी आहे। अगरि तव्हांखे टिकटॉक जी वीडियो ठाहिणी आहे तव्हां हिन ते ठाहे सघो था। यूट्यूब जे हिसाब, मां त यूट्यूब जे हिसाब सां ठाहींदुसि, मूंखे हीअ वीडियो ठाहिणी आहे। पोइ हिनखे असां कंदासीं नेक्स्ट। असां जीअं हिनखे नेक्स्ट कयोसीं त हितां वरी असांखे पंहिंजी हिकिड़ी वीडियो सिलेक्ट करणी पवंदी। हाणे मसलन हीअ हिकिड़ी वीडियो आहे, मां हिनखे सिलेक्ट कयां पियो। हीअ नंढड़ी हिकिड़ी वीडियो आहे, तव्हांखे ॾेखारियां पियो सिलेक्ट करे। वरी हिनखे मां हलाए करे ॾेखारियां पियो तव्हांखे। त हिन जो ॾिसो आवाज़ तव्हांखे कीअं थो लॻे, मूंखे ॿुधाइजो ज़रूरु। मुंहिंजा प्यारा भाइरो, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु खैर सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। मां तव्हांजो दोस्त सजाद अली हिसपाणी ऐं तमामु भाइरनि जे लाइ असां आणींदा आहियूं सुठियूं वीडियो जंहिंमें तव्हांखे फ़ाइदो हासिलु थी सघे, जंहिंमां तव्हां अर्निंग करे सघो, जंहिंमां तव्हां पैसा कमाए सघो। तव्हां भाइरनि जे लाइ मां हीअ आणींदो आहियां। जेके मुंहिंजा भाइर ॾिसनि था मूंखे, त कुझु न कुझु माना हिननि मां फ़ाइदो। फ्रेंड, असां जीअं आयासीं पंहिंजी जेका आहे काइंड मास्टर में, तव्हांखे हिते ऑप्शन मिलंदो क्रिएट न्यू। असां हिनखे ओके कंदासीं। सभ खां पहिरियों असां हिते पंहिंजी जेका आहे वीडियो सिलेक्ट कंदासीं। जीअं हिते 16:9 लिखियो पियो आहे, तव्हां हिनखे ओके कंदो। वरी हिते नेक्स्ट आहे, तव्हां नेक्स्ट खे ओके कंदो। तव्हां जीअं हिनखे ओके कयो त हितां असांखे खणणी आहे हिकिड़ी पंहिंजी वीडियो खणणी आहे। तव्हांखे मां ॾेखारियां पियो पंहिंजी हिकिड़ी वीडियो आहे 1 मिंट जी। मां हीअ खणंदुसि। जीअं मां हीअ वीडियो खणी तव्हांखे हीअ नज़र ईंदो, हीअ वीडियो आहे असांजी। हाणे मां हिनखे हल्को टच कंदुसि हिते। हाणे हिन वीडियो में असांजे में म्यूज़िक कोन्हे को। हाणे हिन में असांखे म्यूज़िक ऐड करिणो आहे। हाणे मसलन हीअ जेको ऑप्शन आहे मां हिनखे बि टिक कंदुसि, हिते टिक कयोमांसि। हाणे हिते तव्हांखे हीअ जेको आहे न, हीअ गोल दारो तव्हांखे नज़र ईंदो। मथां मीडिया लिखियलु आहे, वरी लेयर लिखियलु आहे, हीअ REC लिखियलु आहे, वरी ऑडियो लिखियलु आहे। हाणे असां जेको आहे म्यूज़िक जेको ऐड कंदासीं तव्हांखे नज़र ईंदो हीअ जेको ऑडियो लिखियलु आहे। असां हिनखे हल्को टच कंदासीं। असां जीअं हिनखे हल्को टच कंदासीं हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो म्यूज़िक। तव्हां वटि कहिड़े बि ऑप्शन में म्यूज़िक पियो आहे, तव्हां उतां सिलेक्ट करे सघो था पंहिंजो म्यूज़िक। हाणे मां हितां हिकिड़ो म्यूज़िक सिलेक्ट कंदुसि पंहिंजो, ॾिसां पियो। हाणे मसलन हीअ मूं वटि हिकिड़ो म्यूज़िक आहे। तव्हां हिनखे हल्को टच कंदो हिते। जीअं हल्को टच कंदो तव्हांखे हीअ प्लस जो निशान नज़र ईंदो। मथां तव्हांखे स्क्रीन ते प्लस जो निशान नज़र ईंदो। तव्हां हिनखे हल्को टच कंदो। तव्हां जीअं हल्को टच कयो तव्हां ॾिसो पिया हितां हिकिड़ी हीअ पटी तव्हां लकीर जेका तव्हांखे नज़र ईंदी हेठि म्यूज़िक जी, उहा असां वटि अची वई आहे। हाणे हीअ पटी असां वटि लकीर अची वई आहे। असां हिनखे हल्को टच कंदासीं हिते। असां जीअं हिनखे हल्को टच कयोसीं त असांजो हीअ म्यूज़िक जेको आहे हिते ऐड थी वियो आहे। माना हाणे हीअ ॾिसो पिया हीअ असांजो म्यूज़िक जेको आहे ऐड थी वियो आहे। हाणे मसलन हीअ पटी असांजी वॾी आहे ऐं वीडियो असांजी नंढी आहे, त पोइ असां हिनखे हिन पटी खे जेको आहे न असांखे ख़तमु करिणो आहे। माना जे वीडियो जे बराबरि जेका आहे असांखे रखणी आहे, त माना म्यूज़िक असांजो वीडियो जे बराबरि हुजे। हाणे मां हिनखे हल्को हीअ ॾिसो तव्हांखे जिथे हीअ नज़र ईंदी जेका लकीर जो निशान जेको तव्हांखे नज़र अचे पियो, तव्हां हिनखे हिते बीहारे हल्को टच कंदो। हिते लकीर जे निशान ते तव्हां बीहारे हिते तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिलंदो कैंची जो। हीअ तव्हांखे नज़र ईंदो हूंदो कैंची जो ऑप्शन। तव्हां हिनखे हल्को टच कंदो। तव्हां जीअं हिनखे हल्को टच कंदो हिते वरी तव्हांखे ॿियो नंबर ऑप्शन मिलंदो। हिनखे ॿिए खे तव्हां हल्को टच कंदो हितां। जीअं तव्हां हल्को टच कयो तव्हां ॾिसो जेको एक्स्ट्रा जेको पार्ट हुयो, माना एक्स्ट्रा जेका माना वधीक असांजो म्यूज़िक हुयो उहो ख़तमु थी वियो। हाणे हीअ वीडियो जो बराबरि थी वियो आहे असांजो। हाणे हीअ वीडियो जो असांजो बराबरि थी वियो आहे। हाणे मां हिनखे जेको आहे हल्को मथां जेको टिक जो निशान नज़र अचे पियो, मां हिनखे हल्को टिक कंदोमांसि हिते। मां जीअं हिनखे टिक कयो त माना हीअ जेको असांजो म्यूज़िक आहे हिन में ऐड थी वियो आहे। हाणे हिन में असांजो म्यूज़िक जेको आहे ऐड थी वियो। इहो तरीक़ो हुयो म्यूज़िक ऐड करण जो। वरी असां हिनखे हाणे म्यूज़िक असांजो ऐड थी वियो। हाणे हिनखे सेव कीअं कंदासीं हिन वीडियो में, त जीअं असांजो इहो बैकग्राउंड जेको म्यूज़िक आहे, वरी तव्हां हिनखे हल्को हीअं टच कंदो हिते। हीअ तव्हांखे मथे ऑप्शन मिलंदो लाउड जो, हिनखे तव्हां हल्को टच कंदो।
जी तव्हां हिन खे हल्को टच कंदो त ॾिसो पिया तव्हां असांजो ही वॉल्यूम जेको आहे 100 ते बीठो आहे। अगरि तव्हां जी जेका वीडियो आहे उन में तव्हां का ॻाल्हि ॿोल्हि माना करणु चाहियो था, माना का छिक हलायो था, अगरि तव्हांजो साउंड घणो हूंदो त माना उहो तव्हांजो आवाज़ु जेको आहे ॿुधण में न ईंदो ॿिए कंहिंखे। तव्हां चओ था त माना म्यूज़िक असांजो थोरो घटि हुजे, माना जीअं असांजो आवाज़ु जेको असां चऊं था उहो बि माना ॿियनि खे सम्झ में अचे, त तव्हां पंहिंजे म्यूज़िक खे जेको आहे हिते माना हीअं घटाईंदो, हिन खे तव्हां हीअं हेठि कंदा वेंदव त तव्हांजो म्यूज़िक जो जेको आवाज़ु आहे माना माना घटि थी वेंदो। हाणे जिथे तव्हां सम्झो त माना उन हिसाब सां पंहिंजो माना बीहारिजो। मसलन मां हिन खे 30 ते बीहारियो आहे, हिन खे ओके कंदुसि। हिन खे जीअं मां ओके कंदुसि, हाणे मां हिन खे ओके कयो, तव्हांखे प्ले करे ॾेखारियां पियो, तव्हां ॾिसो कीअं पियो लॻे तव्हांखे म्यूज़िक। हाणे हीअ असांजो म्यूज़िक ईअं हले पियो। इहो हुयो फ्रेंड हिन में म्यूज़िक एड करण जो तरीक़ो। हाणे असां हिन खे कंदासीं ओके। हीअ असांजो म्यूज़िक जेको आहे ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां लॻी वियो आहे। हाणे असां हिन खे कंदासीं सेव। तव्हांखे मथे हीअ ऑप्शन मिलंदो सेव जो, तव्हां ॾिसो पिया हीअ मथे तव्हांखे सेव जो हीअ ऑप्शन मिलंदो, तव्हां हिन खे ओके कंदव। जीअं तव्हां ओके कंदव तव्हांखे हीअ सेव जो ऑप्शन मिली वेंदो। ॾिसो पिया तव्हां हिते जहिड़ी वीडियो तव्हांजो हुजे उन हिसाब सां तव्हां पंहिंजो हिन में सेव कंदव त तव्हांजो बआसानी हीअ सेव थी वेंदो, तव्हांजो गैलरी में अची वेंदो। इहो तरीक़ो हुयो फ्रेंड म्यूज़िक एड करण जो। ऐं हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी असांखे ज़रूरु कमेंट्स में ॿुधाइजो। अगरि तव्हांखे का वीडियो सम्झ में न आई आहे तव्हां मूंखे कमेंट्स करे ॿुधाए सघो था, त इंशाल्लाह तव्हांखे वधीक उन में गाइड कंदासीं। असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त नेक्स्ट वरी बि कंहिं वीडियो में तव्हां सां मुलाक़ात थींदी। ओके, ख़ुदा हाफ़िज़।